अऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अऊज़ु बिरब्बिन्नास मलिकिन्नास इलाहिन्नास रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरतुन नास जेको आख़िरी कुल आहे उन जूं 3 आयात मां तव्हांजे अॻियां पढ़ियूं ऐं जेको सूरतुल फलक आहे ऐं सूरत नास। सूरत फलक जेका आहे उहा दुनिया जी प्रोटेक्शन लाइ अल्लाह अज़्ज़ व जल असांखे ॾिनी आहे ऐं सूरत नास जेका आहे उहा असांखे दीन जी प्रोटेक्शन लाइ आहे। दीन जी प्रोटेक्शन मक़सदु त तव्हां पंहिंजी आख़िरत खे सेव था कयो, तव्हांजी आख़िरत जेका आहे उनखे तव्हां बचायो था। अगरि दुनिया में तव्हां सुठा अमल कंदव त तव्हां पंहिंजी आख़िरत जेका आहे उहा सेव था कयो। त सूरतुल फलक में अल्लाह अज़्ज़ व जल असांखे दुनिया जी प्रोटेक्शन आहे ऐं सूरतुन नास जेका आहे आख़िरी कुल आहे उहा जेका आहे आख़िरत जेका असांजी दिलि आहे, असांजी जेका आख़िरत आहे उन जे लाइ आहे। त हाणे सूरतुन नास में 6 आयात आहिनि ऐं इहो जुमिलो हिकिड़ो आहे, सेंटेंस हिकिड़ो आहे। जीअं क़ुरान में तव्हां ॾिसंदव त ॿियनि जॻहियुनि ते हिकिड़ी आयात हूंदी पर उन में इलाही सेंटेंसिस हूंदा, जीअं आयतुल देन आहे, आयतुल कुर्सी। आयात हिकिड़ी हूंदी पर उन में अंदरि जुमिला जेके आहिनि उहे तव्हांखे इलाही मिलंदा। हिते जेको आहे हिन जी ख़ासियत इहा आहे त इहा जेका सूरा आहे इन में 6 आयात आहिनि पर इन जो जेको जुमिलो आहे, सेंटेंस आहे, उहो हिकिड़ो आहे। ईअं ॿी जेको ॿियो हिकिड़ी सूरा आहे उन में उहा आहे सूरतुल असर, उन में बि हिकिड़ो सेंटेंस आहे पर 3 आयत आहिनि। हेॾे सभ खां वॾी सूरा आहे, 6 आयात आहिनि पर इन में जुमिलो हिकिड़ो आहे। त इन जो मक़सदु छा आहे इहो तव्हांखे छो थो ॿुधायां, इहो इनजे करे छो जो अगरि तव्हां आयात खे अलॻि अलॻि करे खणंदव, सेपरेटली खणंदव, उन जो मतिलबु कढंदव त तव्हांखे कॾहिं बि उन जो सही मतिलबु सम्झ में न ईंदो जेसिताईं की छो जो इहे आयात जेके आहिनि इहे सभु हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि, सभु जेके आहिनि उहे फ्लो में आहिनि। ईअं न आहे त हिकिड़ी आयत खणी तव्हां उनजो मक़सदु कढी ऐं तव्हां ॿिए खे चओ त हिन जो मक़सदु ईअं आहे, न। उहो तव्हां जॾहिं बि कंहिं माण्हू सां ॻाल्हाईंदव ऐं जेके अल्लाह अज़्ज़ व जल दीन जो इल्मु ॾिनो आहे उनखे तव्हां कॾहिं का पंहिंजी शइ ॿुधाईंदव, तव्हांखे को क्वेश्चन हूंदो दिलि में, तव्हां ॿुधाईंदवसि त हिन आयत जेका आहे उहा हीअं थी चए, हिन जो मक़सदु इहो आहे, त तव्हांखे उहो करेक्ट करे चवंदो त न, इन जो आयत जो मक़सदु जेको आहे बिल्कुलु तूं सही थो चए, इन जो माना इहा आहे पर इहा जेका आहे इन जी जेका तफ़सीर आहे उहा हीअं आहे, तूं जेका हिनखे ग़लति सम्झो। त आयात जेके आहिनि उहे पाण में कनेक्टेड आहिनि। ईअं न आहे त हिकिड़ी आयत कढी असां उनजो मक़सदु कढूं। ऐं ॿियो इहो त इन सूरा में अल्लाह सुब्हानहू व तआला जा 3 नाला आहिनि। जीअं दुनिया जी प्रोटेक्शन लाइ अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सूरतुल फलक ॿुधाई आहे। सूरतुल फलक में अल्लाह सुब्हानहू व तआला खां पनाह घुरंदा आहियूं, छाजे लाइ? राति जे जेको अमल शैतानी अमल आहे, राति में जॾहिं शैतान ईंदो आहे उन जे अटैक खां, ऐं असां कारे जादू खां, जेको बि कारो जादू कोई करे उन जे कारे जादू खां, ऐं ॿियो हसद खां। त इहे 3 शयूं उन जो असां अल्लाह सुब्हानहू व तआला खां प्रोटेक्शन घुरंदा आहियूं। ऐं उन में हिकु दफ़ो रब यूज़ थियल आहे, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक। ऐं हाणे कुल अऊज़ु बिरब्बिन नास, इन में अल्लाह अज़्ज़ व जल जा 3 नाला इस्तेमालु थियल आहिनि, 3 नाला यूज़ थियल आहिनि जेको ॿी कंहिं बि सूरा में तव्हांखे न मिलंदो। कहिड़ा कहिड़ा आहिनि? रब्बिन नास, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, मलिकिन नास, इलाहिन नास। रब, मलिक ऐं इलाह। त ऐं नास जेको आहे, नास माना माण्हू, माण्हुनि जो 3 दफ़ा इस्तेमालु थियल आहे। इहो अगरि अरबी ग्रामर में अगरि हुजे हा त हिकु दफ़ो बि इस्तेमालु थी सघे पियो, छो जो तव्हांखे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हुनि जी तरफ़ां बि परेशानियूं हूंदियूं आहिनि, माण्हू बि हूंदा आहिनि तव्हांजो दीन ख़राबु कंदा आहिनि, तव्हांजी आख़िरत ख़राबु कंदा आहिनि। त तव्हांखे प्रोटेक्शन लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला काफ़ी आहे। त हिते अल्लाह अज़्ज़ व जल 3 नालनि आहिनि, रब, मलिक ऐं नास। हिन जो मक़सदु छा आहे? त रब जो माना छा आहे, मलिक जी माना छा आहे, ऐं इलाह जो मक़सदु छा आहे? त रब जेको जॾहिं असां चऊं था रब्बिन नास माना माण्हुनि जो रब, माण्हुनि जो रब। त रब जी जेका लफ़्ज़ जी माना आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला जो नालो आहे। असां चवंदा आहियूं अल्लाह जा इलाही अल्लाह सुब्हानहू व तआला जा इलाही नाला आहिनि ऐं सभु सुठा सुठा नाला आहिनि। त जॾहिं असां चवंदा आहियूं रब त इन जो मक़सदु आहे सैयद वल मालिक वल मुनइम वल मुरब्बी वल क़य्यम। त रब उहो आहे जंहिंजी अथॉरिटी हुजे, जेको तव्हांजे मथां अख़्तियार रखण वारो हुजे, ऐं तव्हांजो मालिक हुजे, ऑनर हुजे, ऐं तव्हांखे ॾियण वारो, तव्हांखे गिफ्ट ॾियण वारो। जॾहिं तव्हां रब था चओ त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हांखे उहो ॾियण वारो आहे ऐं तव्हांखे तोहफ़ा ॾियण वारो आहे। ऐं मुरब्बी, ऐं उहो जेको तव्हांखे ॾिए त अथो पर इन जो मक़सदु इहो न आहे त जीअं तव्हां को ॿूटो पोखियो, उहो थोरो वॾो थियो पोइ तव्हां छॾे ॾिनोसि, न। अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे ॾिए बि अथो, तव्हांजो मालिक बि आहे, ऐं तव्हांजो जेको उहो ऑनर बि आहे, उनजो कंट्रोल बि आहे,
पर उहो इहा शइ बि अलाह शो मेक श्योर थो करे त तव्हां जेको आहे सस्टेन रहो वल क़य्यम, तव्हां जेको आहे इन दुनिया में रही सघो, साह खणो, ॻाल्हाए सघो, ॾिसी सघो, खाई सघो, घुमी सघो। अलाह तव्हांखे जॾहिं तव्हां चओ था रब, त उन में इन सभिनी शयुनि जी माना अची मक़सदु इहो आहे त तव्हांजो जेको रब आहे उहो अलाह सुब्हानहु व तआला आहे ऐं तव्हां उनजा छा थी वियो अब्द। जॾहिं तव्हां उनजा अब्द थी वियो त तव्हां उनजा बाना थी वियो त तव्हांजी ऐं मुंहिंजी का बि मर्ज़ी न आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं रब, उहो सभु कुझु करे, सभु कुझु ॾिए थो, मेंटेन थो करे, हर शइ ॾिए थो, त इन जो मक़सदु असां थी वियासीं छा अब्द, मां थी वियुमि बानो। जॾहिं तव्हां बाना थी वियो इन जो मक़सदु इहो त तव्हांजी मर्ज़ी ख़तमु थी वई। उनखां पोइ आहे मलिक। मलिक जो मतिलबु आहे किंग, मलिक नास मतिलबु माण्हुनि जो किंग, माण्हुनि जो बादशाह, माण्हुनि जो मलिक। जीअं हाणे तव्हां मिसाल जे तौर ते कंहिं बि ऑफिस में वञो ऐं नंढी लेवल ते कोई क्लार्क आहे, कोई बैंक जो अकाउंटेंट आहे, कुझु बि आहे, उहो कमु तव्हांजो नथो करे। तव्हांजो लीगल कमु आहे पर उहो कमु नथो करे। तव्हां मैनेजर ॾे वियो ऐं उन तव्हांजो कमु कयो, उनखां मथी अथॉरिटी ॾियो त उहा जेका अथॉरिटी आहे उन चयो त ठीकु आहे तुंहिंजो कमु लीगल आहे, तव्हांजो कमु उहो थी वियो। हिकिड़ी जेको लो लेवल अथॉरिटी हुई उनखां पोइ मथी जीअं तव्हां जॉब ते अगरि वञो था, तव्हांजो मैनेजर कोन्हे, बास कोन्हे, त तव्हां थी सघे थो लेट वञो, तव्हां थी सघे थो न वञो। त इन जे करे अलाह चए थो मां तव्हांजो रब त आहियां, पर इन जो मक़सदु इहो न आहे तव्हां ईअं सम्झो त तव्हां खां पुछाणो कोन थींदो। मां तव्हांजो मलिक बि आहियां, मुंहिंजी अथॉरिटी तव्हां ते आहे। इन जो मक़सदु ईअं न आहे त तव्हां हिन दुनिया में कुझु बि कयो। त अलाह सुब्हानहु व तआला बादशाह किंग आहे, मलिक आहे, मलिक नास माण्हुनि जो। ऐं उनखां पोइ इलाहिन्नास, आख़िर में इलाहिन्नास। तव्हां मैनेजर ॾे वियो, तव्हां मैनेजर खे चयो त मुंहिंजो कमु जेको आहे इहो लीगल आहे, उहो नथो थिए। मैनेजर चए थो इहो मुंहिंजे हथ में बि न आहे, हाणे तुंहिंजी अलाह ई मदद कंदो। त जॾहिं तव्हां चओ था रबिन्नास, मलिकिन्नास, इलाहिन्नास, त इन जो मक़सदु इहो आहे त अलाह सुब्हानहु व तआला तव्हांजे जेका हर शइ खां प्रोटेक्शन करण वारो केरु आहे, अलाह वज़ल आहे, उनखां ॿियो कोई बि न आहे। उहो ई आहे अलाह सुब्हानहु व तआला माण्हुनि जो रब आहे, मलिक आहे ऐं इलाह आहे, उहो अलाह सुब्हानहु व तआला आहे। अलाह सुब्हानहु व तआला ई तव्हांजी जेका आहे उहा प्रोटेक्शन कंदो, कंहिंजी ॿाहिरी दुनिया मां बि, ॿाहिरी जेका बि ख़राबी आहे उन दुनिया जी बि, ऐं तव्हांजी जेका इनसाइड अंदरि में। जीअं इलाही माण्हू ॾिसो उन्हनि खे अलाह सुब्हानहु व तआला सभु कुझु ॾींदो आहे हिन दुनिया में, चाहे उहे मुस्लमान हुजनि चाहे न हुजनि, पर मोस्टली ईअं थींदो आहे जेके नॉन मुस्लिम आहिनि, जेके उहे मुल्क आहिनि जंहिंमें तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उते माण्हुनि वटि हर शइ आहे, हर शइ आहे। उन्हनि जॉब्स आहे, उन्हनि पैसो आहे, औलाद आहे, गाॾियूं बंगला, सभु कुझु आहे। पर तव्हां ॾिसंदव त उते ख़ुदकुशी जो रेशो जेको आहे, सुसाइड या जेके साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, उहे उते उन्हनि मुल्कनि में इलाही वधीक आहिनि। हाणे जॾहिं हिन दुनिया में अलाह सुब्हानहु व तआला सभु कुझु ॾिए थो, पोइ उहे ख़ुदकुशी छो था कनि? उहे ख़ुशि छो? उन्हनि वटि अनलिमिटेड पैसो आहे, एतिरो पैसो अथनि, ख़बर अथनि सॼी ज़िंदगी वेही खाऊं तॾहिं बि असांजो पैसो न खुटंदो। हर शइ आहे, जॻह आहे, गाॾी आहे, एवरीथिंग, हर शइ आहे, पर तॾहिं बि उते ख़ुदकुशी जो जेको रेशो आहे ऐं उहे उन्हनि माण्हुनि में आहे जेके एलीट, जेके वॾा अमीर माण्हू आहिनि, उन्हनि में आहे। उहो छो आहे? छो जो उन्हनि वटि इलाह कोन्हे, उन्हनि वटि अलाह कोन्हे। उन्हनि जी जेके बि उन्हनि जे चौधारी माण्हू आहिनि, उहे छाजे करे आहिनि? पैसे जे करे। उन्हनि जे जेके बि चौधारी उन्हनि जी माण्हू ख़ुशामद कंदा, उन्हनि खे सर चवंदा, उन्हनि खे उथी करे कुर्सी ॾींदा, छाजे करे? पैसे जे करे। पोइ उहे छा फील कंदा आहिनि इनसाइड? त असां अकेला आहियूं, असांजो हिन दुनिया में कोई बि न आहे। चाहे हुननि जे चौधारी 50 माण्हू हुजनि, पर उहे फील छा कंदा आहिनि? त असां अकेला आहियूं। त उहो छाजे करे? छाजे करे जो उन्हनि वटि इलाह कोन्हे, उन्हनि वटि अलाह कोन्हे। जॾहिं तव्हां वटि अलाह सुब्हानहु व तआला आहे, जॾहिं तव्हां रब आहे, मलिक आहे, अलाह आहे, तव्हांखे ख़बर आहे उहो तव्हांखे ॾिसे थो, उहो ई ॾियण वारो आहे, उहो ई मेंटेन रखण वारो आहे, सभु कुझु उहो करण वारो आहे, त तव्हांखे इहा बि शइ आहे त मूंखे हिन दुनिया में जेको आहे मां टेम्परेरी आहियां, ऐं हिन दुनिया में मां अगरि सुठा अमल कंदुमि त मां पंहिंजी आख़िरत खे जेको आहे उहो सेव कंदुमि। ऐं तव्हांखे उहा होप आहे, उहा उमेदु आहे। पोइ तव्हांखे जेका बि तकलीफ़ दुनिया में ईंदी, तव्हांखे उहा उमेदु हूंदी त तव्हांखे शैतान जेको आहे ग़लति रस्ते ते न वठी ईंदो। तव्हांखे साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स जेके अॼुकल्ह थी विया माण्हुनि में इलाही वधी विया आहिनि, उनजो मेन रीज़न इहो बि आहे त असां दुनिया में एतिरो मगन थी विया आहियूं, दुनिया में एतिरो अची विया आहियूं जो असां आख़िरत खे विसारे छॾियो आहे। जॾहिं तव्हां आख़िरत खे विसारे छॾींदव, हर शइ सम्झंदव दुनिया आहे। जीअं काफ़र आहिनि, उन्हनि जे लाइ दुनिया, उन्हनि जे लाइ हिकिड़ी ज़िंदगी आहे। उहे ईअं न चवंदा आहिनि त उनखां पोइ दोज़ख आहे या जन्नत आहे, ईअं न आहे। पर असांखे इहा ख़बर आहे त असां दुनिया में टेम्परेरी आहियूं, ऐं असांजी जेका
परमानेंट जेका ज़िंदगी आहे उहा आख़िरत वारी आहे। हिन दुनिया में ईअं न आहे त असां दुनिया में न जीऊं या दुनिया में न रहूं या न खाऊं या सुठो न खाऊं। जेतिरो अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे ॾिए उन हिसाब सां तव्हां ज़रूरु खाओ, ज़रूरु पीओ। मां ईअं नथो चवां त तव्हां उन हिसाब सां न रहो, हर शइ छॾे ॾियो। जीअं असां दुआ घुरंदा आहियूं रब्बना आतिना फिद दुनिया, असां पहिरियां दुआ घुरंदा आहियूं हसना, असां दुआ घुरंदा आहियूं दुनिया लाइ, उन खां पोइ वफ़िल आख़िरते हसना, असां आख़िरत लाइ बि दुआ घुरंदा आहियूं ऐं पोइ अल्लाह सुब्हानहू तआला खां पनाह घुरंदा आहियूं कंहिंजी जहन्नुम जी, असां अज़ाब न, असां जहन्नुम जी पनाह घुरंदा आहियूं। छाजे करे असां दुनिया जे लाइ हिकिड़ी दुआ घुरंदा आहियूं रब्बना आतिना फिद दुनिया हसनतूं वफ़िल आख़िरते हसनतूं वक़िना अज़ाबन नार। आख़िरत ऐं नार जेको आहे जहन्नुम जी पनाह घुरंदा आहियूं, उहे आख़िरत जे लाइ हिते बि ॿ थी वियूं। हाणे सूरत फलक में हिकिड़ो दफ़ो रब इस्तेमालु थियल आहे ऐं सूरत नास में 3 दफ़ा। त आख़िरत जी जेका वैल्यू आहे उहा इन मां तव्हांखे ज़ाहिर थींदी हूंदी जॾहिं तव्हां ॾिसंदव त हिते अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजा असांखे 3 नाला ॿुधाया आहिनि ऐं तव्हांखे ॿी कंहिं बि जॻह ते ईअं कंटिन्यूअस 3 नाला न मिलंदा, हिकिड़ी आयत में वरी ॿी आयत में वरी टी आयत में। त हिन में अल्लाह अज़्ज़ व जल असांखे इहा शइ ॿुधाइणु चाहे थो त असां जेको आहे आख़िरत जी, असांजे दीन जी, असांजे जेको दीन आहे इनसाइड सदर, इनसाइड जेका चेस्ट आहे उहो दीन तव्हांजे दिलि सां आहे। अगरि तव्हां ते का ज़बरदस्ती कोन्हे, तव्हांखे ईअं न आहे त कोई तव्हांखे फोर्सफुली तव्हांखे दीन ते हलाए। दीन छाजे लाइ आहे? दिलि सां। अगरि तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां दीन जे रस्ते ते हलो था, त तव्हांखे पंहिंजी जेका, जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो, तव्हां जॾहिं आख़िरत में क़यामत वारे ॾींहुं अल्लाह सुब्हानहू व तआला जे अॻियां ईंदव त अल्लाह सुब्हानहू व तआला जॾहिं तव्हां ईंदो, कंहिंखे बि बेनिफिट, कंहिंखे बि फ़ाइदो न थींदो सवाइ जेको क़ल्बुन सलीम, जेको सलीम माना हेल्दी हार्ट, जेको सिहतमंद दिलि जेका आहे, जेका पाक दिलि न खणी ईंदो क़ल्बुन सलीम, उन खां सवाइ ॿिया जेके बि हूंदा उन्हनि खे फ़ाइदो न थींदो। त दिलि जो जेको शइ आहे उहा छा सां आहे? असांजे दीन सां आहे। त इहा जेका प्रोटेक्शन आहे, इहा जेका हिफ़ाज़त आहे सूरत नास, इहा असांजे दीन खे, असांजी आख़िरत जे लाइ आहे। ऐं सूरत फलक इहा जेका आहे असांजे दुनिया में जेके शयूं उन्हनि लाइ आहे। त जेके नेक्स्ट ॿियूं आयात आहिनि, 3 आयात, जेके 3 आयत मां तव्हांखे अॼु ॿुधायूं, नेक्स्ट 3 आयत आहिनि जंहिंमें अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधाए थो त कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजी हिफ़ाज़त तव्हांखे मूंखां घुरणु घुरिजे। दीन खे बचाइण लाइ, आख़िरत खे बचाइण लाइ उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे लाइ तव्हांखे मूंखां घुरणु घुरिजे। उहे 3 आयत आहिनि, उन जे बारे में तव्हांखे नेक्स्ट टाइम इंशा अल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुमि। ऐं अल्लाह अज़्ज़ व जल असांखे हर क़िस्म जे वसवसे खां, हर क़िस्म जे शैतानी अमल खां, हर क़िस्म जे बुराई खां असांखे पंहिंजी पनाह में रखे। ऐं इहे तमामु सूरत जेके आहिनि, 2 सूरतूं ऐं इन सां गॾु 3 सूरत इख़लास, इहे 3 जेके सूरा आहिनि, इहे तमामु बहितरीनु सूरा आहिनि। इहे सुबुह ऐं शाम जेके आहिनि 3 दफ़ा असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो मशवरो ॾिनो त इहे पढ़णु घुरिजनि। छाजे लाइ? जीअं असां प्रोटेक्शन, असां पंहिंजी हिफ़ाज़त में रही सघूं दुनिया जे शर मां बि, ऐं पंहिंजी असां दीन खे बि बचाए सघूं। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारक अल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल हकीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम।